बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहु अल्लाहु अल्लाहु। जेके हथ मुझे यार ते वधन उन्हनि हथन के वठे फिटो कंदुसि। आमिर असां वटि अधवाल कपड़े जो टुकर आहे। पर अहिड़े न्याणे जे नंगनि जा हज़ारे परस्तार हूंदा आहिनि अदा। जे भुल में मुंहिंजो हथ हुन जी पोती ते पची वियो त कहिड़ी क़यामत अची वई। पंहिंजे पर में वॾेरो त आहीं, पर इज़त टको बराबर न रहंदई। वाड़ी वा बंदूकड़ी तुंहिंजो ठका ज़मान कौन। थप्पड़ जो जवाब अहिड़ो ॾींदोसीं ज़मान खान जो सॼी ज़िंदगी यादि रखंदे। हल हल। पूरी तरह पंहिंजी सफ़ाई बि कोन था कयो, भॻा जो मिलण। ज़मान खान जो फ़ैसिलो पत्थर ते लीक हूंदो आहे। चल मां पुट कंहिंजो पंहिंजे पीउ जो। पीउ कहिड़ो? शहबाज़ खान। आऊं इहो जागीर कंहिं फ़क़ीर खे त ॾेई सघां थो, पर तो जहिड़े लालची धरती जे गद्दार खे नथो ॾेई सघां। आख़िरकार पंहिंजे पीउ जो रवैयो ॾेखारी। बकवास बंद कर। तू ये न तो करे सकी। ना 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 ना। लपो बच। टमाटर
बाबा चले सच लगे मोकलियो तुम बनी दे पान खणी यार अज मां बनियुनि खे बि घुमंदुसि बाबा। वाह वाह जी शे वॾो हुस्न लही पियो आहे ॻोठ में। वाह वाह जी शे जेकॾहिं मुंहिंजे बिस्तरे जी ज़ीनत बणिजी त सॼी उमिरि राज कंदी राज।
ॾिस रेस के शरीफ छोकिरे जो रस्तो रोके सुठो नथो लगे। सुठो अथई त मूंखे रस्तो ॾे त मां वञा, न त रेस वॾे खे दाह ॾेई अहिड़ो बेइज़्तो कराईंदीसि जो यादि रखंदे पंहिंजे पर में वॾेरो त आहीं पर इज़त टको बराबर न रहंदई। वाड़ी वा बंदूकड़ी तुंहिंजो ठका वॾो हुस्न ते गुरूर अथई, इन्हे तुंहिंजे गुरूर शहबाज खान जी दिल मोहे विधी आहे। हिन पोतीअ में हथ विझण खां पहिरियां इहो सोच त भिटाई घोट जी हीअ नरगिरी अथई। अॼु ॾींहं खां वठी जे मुंहिंजो रस्तो रोकियो अथई त शायदि मां बि इहो विसारे वेंदसि त तूं हिन जागीर जो मालिक आहीं। हाणे रस्तो ॾे त मां वञा। ए बात गाड़ी छोकरी रेस सां ईअं थी कराई। कोई सम्झाए छॾिजाए पंहिंजे हिन रेस खे, जेकॾहिं ॿीहर अहिड़ी ग़लती कई अथसि न त हिन सां बि उहो ई होशियारु थींदो जेको तोसां थियो आहे। बचल ॻोठ जा माण्हू बीठा न त हिन छोरी खे हिनमहिल ई चमाट जो हिसाब ॾियणो पवे हा, पर तूं घबराइजांइ न, इन छोरी जे जिस्म ते एतिरा घाव ॾींदुसि जो इहा छोरी यादि रखंदी। अचो मूंसां। सरफ निकतो आ ॾिस के कम जो ही कोने को कपड़ा धो त झग करे ही कोन तो। भाई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन, सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ, समझ में गाल कान थी अचे। ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा चवन हां वो सुठो को निकतो। हाणे गलती न कयो, हाणे गलती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेस जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव, कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे, सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी थी ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आहे वठी तो कोन आई न ता वठ न लालू का पैसा तो वठी था दोस्तों। एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेसमंग जमाली मरोमारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो, सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 31313856262। शहर खां सस्तो ॿुधाईनि हा, शहर खां सस्तो हा, सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा। त सुभाणे वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां, पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण, पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी।
छा ॻाल्हाए पुट परेशान पई नज़र अचे बाबा रे शहबाज खाना जे वरी मुंहिंजो रस्तो रोकियो ऐं हू मुंहिंजी पोती लाइण जी कोशिश पियो करे पोइ मूं बि अहिड़ी हालत कई मांस जो राॼनि ॾिठसि हाणे तने रेस ॻोठ जी न्याणी जो जीअण जंजाल करे छॾियो आहे धी मां वञा थो होॾे रेस ॾे दाह खणी जीअं हू कमीणो कंहिं ॻोठ जी न्याणीअ सां ज़्यादती न करे ऐं जी तूं पंहिंजो ख्यालु रखजांइ बोता छा ॻाल्हि आहे अॼु तव्हां परेशान नज़र था अचो हाँ कमदार अलाए छो अॼु मूंखे महसूस थो थिए त मुंहिंजे जागीर में कुझु थियण वारो आहे इन जे करे मुंहिंजे दिलि में बेचैनी बेक़रार थी पई बाबा त पोइ जल्दी लीमे जो शरबत ठाहिजां पुता न कमदार मूंखे ईअं थो लॻे त अॼु कंहिंसां नाइंसाफ़ी थी हुजे बख्शल तव्हांखे केतिरा भेरा दिलि अथमि बाबा बाहूं न ॿधंदा कयो मां उन्हनि रिसनि मां न आहियां वे बाबा तूं वे बाबा मथे ॾिस बख्शल ॾाहो थी हेॾा वे तोखे मां थो चवां न वे बाबा तूं बि असां जहिड़ो इंसान आहीं बख्शल ॾे हलो खेर त आहे बोतार अॼु जीअं मुंहिंजी थी पाणी भरण लाइ वई त रस्ते ते नंढे रेस संदसि जी बेइज्जती कई आहे ऐं मथे तां पोती बि लाथी अथसि जेकॾहिं शहबाज खान ईअं कयो त उनखे अहिड़ी त सज़ा ॾींदुसि सॼी ज़िंदगी यादि कंदो वाकई सरकार तव्हांजो हर फ़ैसिलो पथर ते लीक आहे कमदार अहिड़ा माण्हू जेके न धरतीअ जो निमक खाई ऐं निमक हरामी कनि उहे असां मां न आहिनि कमदार न आहिनि बख्शल तूं हल बाबा तोसां इंसाफ़ थींदो बाबा इंसाफ़ थींदो समझाए छॾिजांइ पंहिंजे हिन रेस खे जेकॾहिं ॿीहर अहिड़ी ग़लती कई अथसि न त हिन सां उहो ई असरु थींदो जेको तोसां थियो अहिड़ो बेस तो कराईंदी जो यादि रखजे पंहिंजे पर में वॾेरो पर इज़त तो बराबर न पर इज़त तो बराबर न शाबाश छा तो बख्शल जे धीउ जे मथे तां चादर लाथी आहे त पोइ छा थी पियो हू त असांजा रांदीका आहिनि जॾहिं दिलि चवंदी उन्हनि सां खेॾंदासीं ऐं जॾहिं दिलि चवंदी त उन्हनि खे भञी भोरा भोरा करे छॾींदासीं ख़ामोश गुस्ताख तव्हांजे बेशरम रवैये जे करे मुंहिंजो गंद शर्म खां झुकी वियो मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे ज़ोरां खे मथे ते पोती रखे भेण करे मञीस पर इहे कॾहिं बि कोन थींदी छा तोखे चङो मुड़ुस इन जे लाइ कयो वियो आहे त तूं पंहिंजनि ते पंहिंजो कानून हलाई हा बिरादरी मूंखे चङो मुड़ुस इन करे कयो आहे त मां इंसाफ़ कयां पोइ उन इंसाफ़ में मुंहिंजो खून छो न हुजे पर इहो खून ॾाढो महांगो पवंदई तुंहिंजो इंसाफ़ मूंखे न खपे मां बि शहबाज खान आहियां ज़मान खान पछताइण नाहे ॼाणींदो पर अहिड़े न्याणियुनि जे नंगनि जा हज़ारे परस्तार हूंदा आहिनि अदा जे भुल में मुंहिंजो हथ हुनजी पोती ते पची वियो त कहिड़ी क़यामत अची वई बदतमीज़ ध्यान सां ॻाल्हाए पर अदा हिक टके जे हारी जे करे पंहिंजे भाउ जी बेइज़ती थो करी अरे तूं न हारी खे टके जो थो चई जंहिंजे करे असां वॾेरनि जो शान शौकत आहे इहा मुंहिंजी इज़त जी तौहीन आहे अरे तुंहिंजे रवैये जे करे तुंहिंजी वनी तोखे छॾे वई शर्म कर हया कर मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त तूं ज़ोरा खे पोती रखे
भेड़ के मरीज। जमान खान मां इन्हें जोराची इज्जत सां खेॾंदसि तुंहिंजी इहा सम्झाणी मुंहिंजे कम जी न आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यासीन वे बाबा वे वे। यासीन छा ॻाल्हि आहे बाबा, अॼु परेशान नज़र थो अची। केरु त आहे? उतार साईं खेर वरी कहिड़ो आहे? छो छा थियो? तव्हांजे भाइरनि त जागीर में ऋण ॿारे ॾिनो आहे। रहण लाइ तव्हांजे जागीर में को तयारी कोन्हे को। अॼु मां आवानो आयुसि पई वाट ते शाहबाज़ खानारनि मूंखे घटि वधि ॻाल्हाए मुंहिंजी बेइज़ती कई आहे। ॿुधाए त असां हाणे छा कयूं? हा यार, मोरनि भाइरनि त ऋण ॿारे छॾियो आहे। जागीर में जिॾां किॾां रड़ियूं पइजी वई। आख़िर मां कयां छा? नंढड़ा त कोन्हनि जो मां उन्हनि खे सम्झायां। हा, मूंखे लॻे थो त हू मुंहिंजे पोयां भॼी आया। तव्हां हिते? छो असां हिते नथा अची सघूं छा? पापा त घर में कोन्हे को। पोइ छा थी पियो? पिढ़े न आहे त तूं जो आहीं। सुण साईं, ॾिसो बिना इजाज़त कंहिंजे घर में घिड़ी सुठो नथो लॻे। जेके हथ मुंहिंजे यार ते वधनि उन्हनि हथनि खे वढे फिटो कंदुसि। पर जाने मन जवानी वाली दीवानी छोड़ी दो मुझे।
माफ़ करे छॾजां जानी जवानी वॾी दीवानी बेचारी शहबाज खान सां थी टक्कर खाए बाबा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? तबियत सही? बाबा कीअं थो हले कमकार? अच्छा बाबा 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 ख़ुशि आहियो बाबा? ठीकु ठाक ख़ैर? दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त अच्छा थी वेंदा हाणे जी थावनि जो साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसइलो हल थी वियो आहे। कीअं मसइलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वरी बोतलूं भरी हे ॾिस न
हे ॾिस वाह वाह मतलब ये सब खुले लायो आहे हा वाह वाह मन हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 ही सब कुछ छा थी ज़ोरा ज़ोरा हींअर त तुंहिंजी इज़त मिटीअ में मिलजी वई कहिड़ो तुंहिंजो पीउ हिन रात में मथे खणी घुमंदो हाँ ॿुधा हींअर तूं छा थी करे सघी हाँ तूं हिकिड़ो ई कमु करे थी सघी तूं मरी वञ तूं खुदकुशी करे मरी वञ ज़ोरा तूं मरी वञ तूं खुदकुशी करे मरी वञ ज़ोरा तूं मरी वञ तूं
कमदार बाबा ज़मीन त सभु घुमीसे पर थको ॾाढो थियो आहे। हा बाबा बिल्कुलु। पर हर मिड़े कमु सुठो कयो आहे। बसि तव्हांजो कर्म नवाज़ आहिनि बाबा, हे तव्हांजे मोहबत जो नतीजो वेहो आहे। बाबा, तूं छो बीठो आहे बाबा? वे बाबा वे, तूं असांजो बच्चो आहे, वे। हिनजो इलाज कराई बाबा? हा बाबा ख्याल कंदो कर। बाबा तूं भी हिनजी मदद कंदो कर। अचो मंदू साहब अचो। वालेकुम सलाम। अॼु कीअं वॾा पेर हेॾां हेॾां साईं नी सभु ख़ुशि आहियो? ठीकु ठाक ख़ैर? ॿियो साईं ॿियो बाबा ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? हेॾां बाबा हेॾां हेॾां ख़ुशि आहियो बाबा? ठीकु ठाक ख़ैर? ॿियो बाबा ॿियो ॿियो बाबा हुन साहब कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? राजबाग ख़ुशि? तव्हां बि ख़ुशि? कीअं थिया आहिनि फसल वसल? वाह 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 वाह। ज़मान कौन? सलामतियो कातियो सलामतियो मिस्किन दा सलामतियो ज़मान कौन सलामतियो कातियो सलामतियो ज़मान कौन सलामतियो कातियो मुझे घरी उछड़ियो मुझे घरी उछड़ियो। अच्छा ये कंहिंजो लाश आहे बाबा? बख्शल खान बदबख्त जो नालो ॿुधा मूंखे, जल्दी कर नालो ॿुधा। बता साईं, मां तुंहिंजी जागीर जो ॾुतरियल इंसान आहियां। मुंहिंजी मेह चुराई वई, मां ख़ामोश रहियुसि। मुंहिंजी ज़मीन मूंखां फुरी वई, मां ख़ामोश रहियुसि। पर अॼु हुन मुंहिंजी ज़िंदगी कसे छॾी, मूंसां ज़ुल्म करे छॾी, मूंसां ज़ुल्म करे छॾी। बख्शल मां चवां थो जल्दी हुन मुजरिम जो नालो ॿुधा मूंखे। ज़मान खान पंहिंजे इंसाफ़ जी तराज़ूअ खे मज़बूत झलजाए, मथां का कड़ी टुटी न पवई, का कड़ी टुटी न पवई। ज़मान खान जो फ़ैसिलो पत्थर ते लीक हूंदो आहे बख्शल। जे पत्थर ते लीक हूंदी आहे त पोइ ॿुध हुन बद किरदार जो नालो शहबाज़ खान आहे। शहबाज़ खान बख्शल जेकॾहिं इहो सच आहे त मां शहबाज़ खे अहिड़ी त सज़ा ॾींदुसि सॼी ज़िंदगी यादि कंदुसि। कमदार जी बाबा। हींअर जो हींअर शहबाज़ खे ॻोल्हाए ॾे, किथे बि वठी अचीसि। तोसां इंसाफ़ थींदो बाबा। बद किरदार जो नालो शहबाज़ खान आहे। शहबाज़ खान आहे। शहबाज़ खान आहे। मारे छो? अरे तोखे शर्म ना आयो? गरीब हारीअ जी धीउ खे मारे तूं ख़ुशि थो थी? मां चवां थो निकिरी वञ हवेली मां। थप्पड़ जो जवाब अहिड़ो ॾींदोसीं ज़मान खान जो सॼी ज़िंदगी यादि रखंदे। हल हल
बख्शला जी के मारे अरे तो का शर्म ना है गरीब हारी जी के मारे तू कुछ तो अरे तो का शर्म ना है गरीब हारी जी के मारे तू कुछ तो हल मां चवा को निकली बना वेले मां 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 अरे तो का शर्म ना अरे तो का शर्म ना अरे तो का शर्म ना बस कर शहबाज खान बस कर न पिए तो वो कह रहे सिकंदर रिलैक्स ब्रदर रिलैक्स किए क्या उन कमीने जी तपड़ मान तो विसारे सका जदा अगर किनी थे न दा उन्हें के वठे छॾे न त हू पूरे वजूद में नासूर बटी हुआ हूं बस आई कहिड़ो सॻो खावा हूं बि इहो यासीन जो बचला इन्हनि खे ट्रोड़ाए मारींदासीं ॾींदासीं छुगनि खे पाणी ये तो मुझे खाबे हथ जो खेल आने ने ते जो वनी पियो असल में असा के ज़मान कान के खत्म करणो आ दागाल के समझ अच गुलाम खान अच मुखे तुझी जरूरत है एतिरियूं देर कबी वन गुलाम खान अच शहबाज खान अॼु अचानक घुरायो अथई छा अॼु वरी का नई ट्रिक जोड़ी अथई छा ही पंहिंजा कहिड़ा हाल कया अथई ग़ुलाम खान जे हूंदे तुंहिंजा अहिड़ो हाल वे शहबाज खान तुझे ही हाल अहिड़ा कह गया है मूंखे ॿुधा या हालत मुंहिंजी ज़मान खान कई थी ज़मान खान त छा पर मां हुन जी जागीर ख़त्म करे छॾी तूं हुकुम त करे ॾिस ग़ुलाम खान खे वींदो काॾे जॾहिं बि हथ में आयो त भोलड़े वांगुरु टपा न ॾियारिया मां त मुंहिंजो नालो बि शहबाज खान न अथई तोराम त पोइ देरि छा थी आहे अॼु ई कयूं सां ख़त्म अचो अचो थप्पड़ जो जवान जो चोरी दो से ज़मान खान जो सॼी ज़िंदगी याद रखंदे जो सॼी ज़िंदगी याद रखंदे जो सॼी ज़िंदगी याद रखंदे आखिर यो सिलसिलो केसी ताईं बर्दाश्त करने मां त चवे थी न कि मिल्कियत का आजाद करे छॾ हूअं बि कहिड़ा सॻा ॿाहिरि अथई मां ईअं नथो करे सघां फरज़ाना मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा कयां होॾा ॿार होॾा पाणी जेकॾहिं हिन धरतीअ ते रहंदड़ मज़लूमनि सां कोई हरकतूं करे त उन्हनि खे हक़ जी ताक़त जो तूफ़ान पंहिंजी उन्हनि गद्दारनि खे ख़तमु कजे पोइ उहे सॻा या बेगा ॿाहिरि हुजनि वाक़ई फरज़ाना तुझी या गाल सही है पर सोचणो इहो आहे त हाणे हिन बाहि खे कीअं विसारिजे हाँ सोचण सां यादि आयो जनाबे आला आमिर पुट जे लाइ छा सोचई मां त चवां थी हुनजे सुठे मुस्तक़बिल जे लाइ कराची शिफ्ट थी हलूं ॾिस फरज़ाना मां तोखे केतिरा भेरा झलियो आहे त मूंखे कराची हलण जो न चवंदी कर हिन जी जन्मा जे क़दमनि में मुंहिंजो काबो क़िबलो ऐं जन्नत फिरदौस रखिया मुझे लगता है वहाँ के दुख रसायो आई एम वेरी वेरी सॉरी फरज़ाना छॾ मूंखे मां अॻे टेंशन में आहियां वधीक परेशान न कर मूंखे चङो चङो हाणे पंहिंजे चपनि ते मुर्कान न तुंहिंजे मुर्क जे करे त मां तुंहिंजी कनीज़ बणी आहियां
सलमान खान असांखे ॾिसी तोखे ताजुब त थियो हूंदो पर अॼु मां तोखां उन थप्पड़ जो हिसाब वठण आयो आहियां जेका तो मूंखे सरेआम माण्हुनि जे मुंहं ते हई। शाबाश खान कुछ होश कर कि तू छा करे रहियो आहीं। जेको कुझु करे रहियो आहियां बिल्कुलु सही करे रहियो आहियां। बेशरम बेहया अरे क्यों मुंडे से तारा मारो जे घर में आवे ख्याल सका सलमान खान उहे दी खाइए मौत जे सामू भी बुलंद आवाज करे न गला मता काकड़े खां ज़बान कटी उछलाए छॾे। आहिस्ते अदा सिकंदर जी अदा हिन कमीणे खे वठी ज़िंदान में कैद कयोसि त लहे थी आ मस्ती। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 तुंहिंजी फरज़ाना खे त मां ॾिसां थो ज़मान खान। तो छा समझो त मां ख़ामोश रहंदुसि न फरज़ाना न तॾहिं खां ई तो मुंहिंजो सुकून खसे वरितो जॾहिं तो ख़्वाब मूंखे ॾसे शादी वञी ज़मान खान सां कई हुई पर अॼु शहबाज़ खान तोखे पंहिंजी हैसियत ॾसींदो त मुंहिंजी हैसियत केतिरी आहे। तू शहबाज़ न तू शैतान आई। हाँ तू शैतान आई। हाँ मां शैतान आया अज तू मूंखां नथी बची सघे। छजाए ऐं बग़ैर प्याज मिटाइण जे इहे कॾहिं न थींदो। ये कौन चढ़ी दोस्त है कादे विधि है।
प्रधान न पंहिंजो पाण खे न मार। शहबाज खान, रहम कर शहबाज खान, खुदा जे वास्ते हिन मासूम तव्हांजो कहिड़ो थो कयो आहे? ही त कसूर वारो न आहे तव्हांजो शहबाज खान। कौन खाईंदो न ते रहम कर शहबाज खान, हिन ते तरस खा। ही मूंखे ॾे शहबाज खान। कहिड़े शर्त ते? कहिड़ो शर्त आहे? तही न वेठो नौकर थी रहंदो। हिनखे गुलामी वारो सबक़ बि पढ़ाइणो पवंदुई। हा बाबा इहो पिया सदी में तव्हांजो गुलाम रहंदो। मुंहिंजे हवाले कर मां तोखे हथ थो कढां, मां तोखे मिठ थो कयां मिठाई खोट जे सदके। मां तो मुंहिंजे हवाले कर, मुंहिंजे हवाले कर। छा थी वियो? घर खे कंहिंजी नज़र लॻी? हे दिलनि जा मालिक, ऐ ख़ुदा, कहिड़ा तूं इम्तिहान थो वठी, कहिड़ा इम्तिहान वठी हिन घर जा। छा थी वियो? ज़ुल्म थी वियो, ज़ुल्म थी वियो। अचो बाबा, अचो अचो। कमदार जी बोलता बाबा राजू ऐं किरण कराची ईंदा। शहबरी ॿार गाॾी जॾहिं बीठो अथई। राजू खे ऐं किरण खे कराची छॾे अचे ऐं चवंदा त शाम ताईं ते पहुचे। ठीक है बाबा राज कराची में दिलि लॻाए पढ़जा। हिन तरह जो MPA कंदोसीं MPA। वञो बाबा, पैसा रोकण खां न घबराइजा। ठीक है बाबा? कमदार वठी वञ बाबा। किरण बाबा जी अदा हाणे हिन यासीन रे ते मज़ो चखायूं। घणा ॾींहं मस्ती कई अथई। हिन जागीर जा मालिक हूअं ई आहियूं। जीअं दिलि चाहींदी तीअं कंदासीं। आदा आके वॾी मस्ती करे। अल्लाह शर बचावे। कौन बचले? मुबारकू मुबारकू शाबाश खान मुबारक मुबारक मुबारक
लॻो पिया शहबाज़ खान पर हीअं त सॼी जागीर आहे तबियत ई इहो तव्हां दोस्तनि जे करे त मिली आहे त असां एतिरी मजाल किथे आहे भला हींअर केॾे हलण जो प्रोग्राम थियो आहे अचानक निकिता आहियो प्रोग्राम इहो आहे हिकिड़ो खून करणो आहे असल जागीर में बाहियूं ॿारियूं हिकिड़ो खून हिते हथूं लॻाए छॾिया मां हुकुम करे ॾिस न अरे हेॾे हेॾे अरे असांजूं दाहूं वती पियो ॾींदो ज़मान खान खे हा तूं असां खां न पियो ॾिजी न भोतार साईं असांजा त वॾा आहियो चुप कर भोतार साईं तव्हां त वॾा आहियो मां तव्हांजे ॾाढो छा कयां अरे कुचस वठस बिल्ले खे छा जोड़े रहम कयूं ॾाढी मस्ती करे छॾींदासीं अरे कुझु चमचे माण्हू सां हाणे तो ते राम न खाइबो राम बाबा यासीने कौन बचन दे अॼु सिकंदर खान राम कर मूं ते मां मिसकीन आहियां सिकंदर खान Mario, pillo! अचो बाक़ी रहल त झुपड़ियूं अरे जो सिपाहियूं अचो योत झुकी के पायूं योत ज़ाल में तोखे ॾिसंदा तोखे मारे छॾींदा बाबा मूंखे पंहिंजे जान जी परवाह न आहे अलाह मुंहिंजा सिर सलामत रखे नेठ दुखनि जा ॾींहं त ख़तम थींदा न कमदार मुंहिंजो आमड़ो कीअं मुंहिंजे लाइ रोए त कोन थो न कमदार फरदाना कीअं ठीक था है ना आमर त ठीक आहे पर बेगम साहबा पर छा कमदार छा थियो केरु त आहे फरदाना कीअं बुधा बेगम साहबा की शहबाज खान मारे छॾियो मारे ना फरदाना इहो
कमदार